जने मक्के पाक में दाखिल थिया त घणा काफर बधा पिया जो रवेण आया नबी से बीठो नबी से फरमायो मक्के वारो न मुड़ियो वेण जला निकरी है बलाने गाल बधो माके सुजानो था न चई सही हा चई ओडी याद तो जो मैं काबे में नमाज पढ़ा उठ जा ओ जवी दो सही हा कंधे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो मक्के वारो नी याद तव कुरानी बीबी सुमैया कलमो पढ़ियो ता उनके ओठ में बदी करे बद कयो सयादा हुजूर फरमायो मक्के वारो बीबी सुमैया कलमो पढ़ियो उनके तमा क्यों कढियो सयाद मुझे बिलाल के ततीरे दी दे सुमारे करे सीने दे पत्थर रखियो जालिम और मुनई दो हुयो आए ओ बिलाल आओ सैयद मुझे यासर के शहीद कयो मुझे अम्मार के मार नव मुखे चरियो चरियो चयो तलवार खणी मुखे गोठ मां लडायो अजुमा मोहम्मद करीम इमामुल अंबिया के रब बादशाह पढ़ाए करे मक्के जे सर जमीन ते मोकिलियो हाणे बुधायो त मां तव्हां सां कहिड़ो हशरो कयां सब दा चवण साईं तूं भलो आ पाजन सां त भलो वणंदो आ पर परावन सां भी भलो हुजूर फरमायो ओ मक्के वारो यार गाल बुधो अज मां मोहम्मद तव्हां के उहा गाल चवंदो जेका मुझे जनाबे यूसुफ नबी पांजे भाइरन के चई मुझो यूसुफ नंढड़ो हो भाइरन साड़ो कयो भाइरन कुआ में विधो वरी तो थोड़ी कीमत में काफले वारन के विकरी ॾिनो वरी मिस्र जे शहर में आयो गुलाम थी विकामजी वयो वरी माई ज़लेख न तो मत लगाई मुझो यूसुफ जेल में वयो 12 साल जेल में वरी अल्लाह मुझे भाई यूसुफ के हुकूमत दी मिस्र मुल्क जो बादशाह आए मुल्क में नुकर भयो उन जा भाइर नाज वठण जे लाए आया मुझे यूसुफ के सुना तो अन्न भी ॾिनई पैसा भी मोटाए ॾिनई वरी बीहर आया आखिरकार एक बे के सुना तो वो कद हेठ कयूं बीठा जियां तव्हां हेठ कयूं बीठा आयो वो मुझे भाउरन सां पलांदो न कयो मुझे भा केड़ा लफ्ज चया यार तव्हां भी माके वडो ईसायो मां त ता सभनी सां भलो पियो हला मां त ता सां करे बुराई जो ख्याल ही न कयो मां कैसा कूड़ न गालायो मां जुल्म न कयो मां त ता सां बीमारी में बड़ी में हर गाल में तव्हां सां भलो मुखे तव्हां तकलीफूं ॾिनो मुखे गोठ मां लॾायो मुंहिंजा भाइरो अॼु मां मोहम्मद करीम के अल्लाह बादशाह करे मोकिलियो यार अॼु मां भी तव्हां के पंहिंजे भाउ यूसुफ वारो जवाब ॾींदो इहा ॻाल्हि कुरान में लिखियल अल्लाह अल्लाह हाफिज़ अब्दुल हमीद मार जे दावत ते अचण वारो जामिया हमादिया जे मस्जिद में वेही करे वी रात दे कुरान ॿुधण वारो 19 रात ते आए तव्हां सभु ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो कुरान पढ़ा फरमाईंदा ला तसरीब अलैकुमुल यौम यगफिरुल्लाहु लकुम व हुवा अर्हमुर राहिमीन जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो इन साल मूंसां गॾु मदीने भी हलंदो हुजूर फरमाया यार माजी तांजे काब मयार काने है सदको वजाए माफ करण वारा नबी चो सुभान अल्लाह सब चो सल्लल्लाहु अला मुहम्मद करोड़ा रहमतों जली मदीने वारा साईं करोड़ा रहमतों तुझे मथा हो जन हुजूर फरमाया यार माता सा विड़दुस न केर ये करे यार केर यार माता के माफी दी मुझो अल्लाह भी ताके बख्शी दो ये महीनो अल्लाह माफ दो करे 11 महीने जे गुनाहगार के
रब्बुल आलमीन नबी एड़ो नहीं जेको रहमतुल लिल आलमीन पान भी तो माफ करे उन जो नबी भी पियो माफ करे अल्लाह अल्लाह ये केर थे यार के महीनो हिक बे के माफ कर जो अज माफ न कंदो त कदे थींदी माफी अल्लाह माफी नहीं छड़ी मुझे मोहम्मद माफ कयो अवा हिक बे के माफ न था कयो अया भी दिल में सारा हसद बुग़्ज़ रखियो वेठाओ थोड़ी थोड़ी गाल दे वडा वडा झेड़ा दा कयो खून दा कयो वडियो वडियो जेको आ हिक बे सा विरोध ना 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 असा जो दिलियूं एडियो कारी थी वयो जो सिफ में बिहण जे लाइ मुसलमान तैयार न आहे रमजान में भी माफी न ॾिनई यार अचो एडा त असांजा वॾा ॾोह त थियल न आहिनि एडा खून त थियल न आहिनि थोड़ी थोड़ी गाल दे सार जा सार न पिया ॻाल्हायूं अचो न मां होॾे वठी हलाए ओ त जो मैदान मुझे साईं जो चाचो हमज़ो नबी से फरमाए मुझो चाचो अल्लाह या अल्लाह जे रसूल जो शेर है मुझे साईं जे चाचे के किराए जो कातिल आयो आ मुझे साईं जे चाचे के कत्ल दो करे कत्ल त कई चलो सही है दीन इस्लाम जे खातिर पर लाश जी बेहुरमती पियो करे कन्न भी कढई से अखियूं भी कढई से नक भी वढई से चप भी कढई से सीनो भी चीरई से चेहरो भी कढे टुकड़ा टुकड़ा कयई मुझो साईं आया पंहिंजे चाचे जे लाश जी बेहुरमती ॾिसी हुजूर जे अखियुनि मां नीर वही वियो खुदा जो कसम मुझो मोहम्मद रोए क़यामत जे ॾियारे मुझो मोहम्मद रोंदो त अल्लाह पाण परचाईंदुसि अॼु ओद जे मैदान में चाचे जे लाश जे मथां पियो रोए हुजूर फरमायो ओ मुंहिंजा बुज़ुर्ग चाचा ओ मुंहिंजा ग़रीब चाचा ओ मुंहिंजा प्यारा चाचा चाचा मां तुझे कातलनि खे न छॾींदुसि भला तो कंदो मान मुंहिंजा चाचा ओ मुंहिंजा चाचा मां हिननि वॾेरनि जा रेसनि जा 70 माण्हू वठी कन भी कटींदो मान नक भी वटींदो मान हालांकि रहमत वारो नबी आ वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन हाय रब ॾिठो मुझे मिठे मोहम्मद के पंहिंजे चाचे जे जुदाई जो दुख ॾाढो यार हेॾे नज़र कर मुझे साईं जी पुफी पई अचे हुजूर ॾिठो पंहिंजे पुफाट खे चई यार वञ पंहिंजी मां खे झले हेॾे न अच तुंहिंजे भाउ जे चेहरो ॾिसण जहिड़ो न आहे ओ मुंहिंजी पुफी औरता मतां तुंहिंजी दिलि नरम ताहूं करे पुट वञी चवे सो या अमी ओ मुंहिंजी अंबड़े हिते भी पुट खे धिको ॾिनई हटी वञ मुंहिंजे रस्ते खां अमड़ मां नथो चवां मुंहिंजो साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो चवई उते जो ते भी रही चवे थी मुंहिंजा बच्चा ख़बर मुंहिंजो साईं मूंखे सोदो झले औरत मना धाड़ घोड़ा करे मना महिला करे न मुंहिंजा पुट मां मुसलमान आया अबा मां वटि कुरान भी पहुतो अबा मां वटि नबी जो फरमान भी पहुतो अबा मूंखे ख़बर पई मुझे ग़रीब भाउ प्यारे भाउ हमसे के माण्हुनि शहीद कयो कन कढियूं अखियूं कढियूं नक वढियो आई आहियां मुझे भाउ ग़रीब जे लाइ कफन खणी आई आहियां मुझे भाउ खे कफन पारायो पुट वञी मोहम्मद करीम खे चओ तुंहिंजी पुफी दी चए मां चरी न आहियां जो मारो मां पिटिया मां मातम कयो न न न मूंखे ख़बर पई मुझे भाउ सां ज़ालिमनि ज़ुल्म कयो पुट वञी चवेसि ओ मोहम्मद करीम घोर वञाए हे त मुंहिंजो हिकिड़ो भाउ हमज़ो अहिड़ा हज़ार हमज़ा हुजनि मोहम्मद मां तुंहिंजे दीन जे मथां कुर्बान करे छॾींदी मां हुजूर फरमायो मुझे चाचे के कफन ॾियो खणी आई आहे मुंहिंजी पुफी मज़लूम चाचो आहे चेहरो ॾिसण जहिड़ो न आहे साईं जे चाचे जे भरसां हिकिड़ो अंसारी सहाबी आहे उन सहाबी ज़ालिमनि इहो ज़ुल्म कयो साईं तव्हांजे चाचे जे भरसां हिकिड़ो ग़रीब सहाबी आहे अंसारी आहे उन सां बि इहो ई आहे कन कटिया अथव न कट से कफन जा ॿ टुकड़ा हिकिड़ो उन ग़रीब खे ॾियूं हुजूर फरमायो हा ॾियो ॾियो साईं हिकिड़ो वॾो आहे ॿियो नंढो वॾो तव्हांजे चाचे खे ॾियूं नंढो हुन ग़रीब खे
हुजूर फरमायो न सदको वजे तो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढे ॾाढे चो है केरो करे अदा आई हुजूर फरमाना यार